यार ज़फ़र भाई मां हुअसि थोरो ॿाहिरि पर हीअ वीडियो वरी तव्हां वारो ॾिठो हुयो ईद ते बि वाक़ियो थियो हुयो तव्हां वारो कुझु माण्हुनि तव्हांखे सोशल मीडिया ते एतिरो घटि वधि ॻाल्हि कयो पर इहो आहे सपोर्ट करियो पर उन जे बावजूदि बि तव्हांजी गाॾीअ जा शीशा अॻियो शीशो पोयों शीशो इहो छा वजह छा आहे? अलाए यार शायदि भई मूंखे पाण ख़बर कान पई मां सॉन्ग कयो मुंहिंजी कोशिशि हूंदी हुई तूं सुठो कमु कयूं पर काफ़ी माण्हू हुन ते एतिराज़ु कयो ऐं हुन खां पोइ मां पाण ॾिठो त हुन खां मां माफ़ी घुरी त यार मां नथो चाहियां त मुंहिंजी ज़ात सां कंहिंजी दिलि आज़ारी थिए सही त उन हिसाब सां मां माफ़ी घुरी ईद जो 3 ॾींहं त माना सम्झ मां घर में ई हुउसि यार एॾा फ़ोन SMS तमामु सुठे दोस्तनि जा मुखालफ़तनि जा अजीब अजीब ॻाल्हियूं को गालियूं पियो ॾिए फ़ोन ते को तारीफ़ पियो करे को धमकियूं पियो ॾिए तॾहिं मां पंहिंजो मोबाइल ई ऑफ करे सुम्ही रहियुसि न मूंखे माना सुम्हण छा आहे त निंड ई कान पई न बेसुकूनी थी वई हिकिड़ी त जीअं मां सुबुह जो निकितुसि ईद जो चोथों ॾींहुं त मां ॾिसां हेठि मुंहिंजी गाॾीअ जा सभु शीशा वीशा सभु टुटा पिया मूंखे यार ॾाढो थधूं थियो छो त मां पाण ग़रीब माण्हू आहियां तव्हांखे छा ग़रीब माण्हू हिकिड़ो फ्लैट में रही थो पंहिंजो हीउ जो किरदारु चैनल ते अची थो इहो करी थो न को कंहिंखे ॾींहुं न को ॾुखाई मौलाई माण्हू हमेशह ख़ुशि रहियो हुई हालांकि हथ ॿधी करे रुनो हुई यार सोशल मीडिया ते मां मुंहिंजो दिलि ई एतिरो आहे मां एतिरे इन ई दिलि जो मालिक आहियां मां न को कंहिंजी तकलीफ़ ॾिसी थो सघां न को कंहिंखे तकलीफ़ ॾेई थो सघां इहा जीअं कयो आहे उनखे कहिड़ो पैगाम ॾींदे उनखे या जेको कुझु कोई करण वारो उनखे कहिड़ो पैगाम ॾींदे? मां सभिनी खे इहो ई चवंदुसि वरी त मां अगरि तव्हांजी नज़र में को गुनाह कयो त वरी मां चवंदुसि त मूंखे बख़्श कयो अगरि गुनाह जी सूरत मां ॾिसो पिया त बाक़ी मीडिया आहे कमु त हमेशह हर कंहिंजो जारी रहंदो जंहिं मुंहिंजी गाॾीअ जा शीशा टोड़िया आहिनि अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे आबाद रखे ख़ैर आहे मां सम्झां थो हिन में मुंहिंजी का भलाई हुई नुक़सानु घणो ॿुधायो अथनि शीशे जो? 8-9 हज़ार जी कहाणी आहे पर इहे बि हरूभरू विया न इन जी जाइ ते सुठो को राशन अची वियो सुठो को खाधो पीतो थी वञे शायदि भाई माफ़ करणु इंसान अल्लाह जी सिफ़त आहे अगरि को इंसान माफ़ी घुरे थो तलब करे थो त रब्बुल आलमीन उनखे माफ़ करे थो त इंसान खे बि घुरिजे त उनखे माफ़ करे इंसान माण्हू अगरि उन मूंखे अञा ताईं इहा ख़बर कान्हे पई त मां गुनाह कहिड़ो कयो जंहिंजी मां माफ़ी पियो वठां इंसान खे कहिड़ो हक़ आहे जेको इंसान खे ई तकलीफ़ ॾिए ऐं इंसान खां ई जवाबु वठे इंसान पाण हिकिड़ो गुनाहगार इंसानियत ॾेखारी हुन पंहिंजी इंसानियत ॾेखारी उन्हनि माण्हुनि खां बहरहाल जी दिलि आज़ारी थी प्राउड ऑफ यू थैंक यू कीप इट अप थैंक यू शायदि अल्लाह साईं तव्हांखे इज़त ॾिनी आहे Thank you, अल्लाह साईं sir. तव्हांखे पहचान ॾिनी आहे थैंक यू तव्हां हूअं त हुया पर अॼु तव्हांखे चाहे उहो कहिड़ी ज़ुबान सां माण्हू को तालुक़ रखंदड़ हुजे अॼु ज़फ़र जसकानी सुञाणे थो इहो मोहबत है थैंक यू इज़त ऐं